अस्सलाम वालेकुम। सलीमुल्लाह जरबानी इंशाअल्लाह खुश है खैर तबियत से साईं। ये ट्रैफिक पुलिस जो कारनामो ॾिसो, सुबुह सुबुह सां ट्रकिन वारनि खे हे जेको टैंकर बीठो आहे, इन्हनि खे सुबुह सुबुह सां इन्हनि ग़रीबनि सां केॾो आज़ारु आहे। ट्रैफिक पुलिस जो छा इहो कमुकारु आहे? साफ़ ई ॿाहिरनि खे असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त कुझु हेॾे बि नज़र फेरायो, जेके आला अमलदार आहिनि न, हिननि ग़रीबनि जी बि कुझु मदद कयो। सुबुह सुबुह सां हिननि ग़रीबनि सां आज़ारु आहे सॼो ॾींहुं ट्रैफिक पुलिस जो। ॾिसो रतोदरो बाईपास ते ट्रैफिक पुलिस वारनि जो गाॾियुनि वारनि सां आज़ारु, भताखोरी टैक्स वठी रहिया आहिनि। ख़ुदा रहा कुझु हिननि सां बि इंसाफ़ कयो वञे। रतोदरो बाईपास आहे, ॾिसो बेर वारे होटल खां हे ट्रैफिक पुलिस बीठा आहिनि, हे हुननि जी गाॾियूं बीठियूं आहिनि ट्रैफिक पुलिस वारनि जी। हीअ गाॾी बीठी आहे, ग़रीबनि सां आज़ारु ॾिसो।